अस्सलामु अलैकुम। हुर तहरीक बरे सगीर ऐं सिंध जे आज़ादीअ जो हिकु लाज़वाल बाब आहे। हिन तहरीक में शामिल फ़र्दनि क़ुर्बानी जो अहिड़ो मिसाल पेश कयो जेके सिंध ऐं बरे सगीर जे तारीख़ में हमेशह सुनहरे लफ़्ज़नि सां यादि कयो वञे थो ऐं कयो वेंदो। बरे सगीर में जॾहिं बि आज़ादीअ या आज़पीअ जी तहरीकनि जो ज़िक्र ईंदो त उते हुर तहरीक जो बि नुमायां किरदारु नज़र ईंदो। सिंध में जॾहिं मीरनि जो आख़िरी दौर हो, उन वक़्तु हिंदुस्तान जे सभिनी भाङनि ऐं इलाइक़नि ते सिधे या अणसिधीअ अंग्रेज़नि जी हुकूमत क़ाइमु थी चुकी हुई। तंहिं वक़्तु खेनि इहो फ़िक्रु हो त कीअं बि करे सिंध ते कब्ज़ो कजे। पंजाब में सिखनि जी हुकूमत हुई, जंहिंजो हुकुमरान रणजीत सिंह अंग्रेज़नि सां ॿिटु हो ऐं सिंध ते कब्ज़े करण जा घाट घुरींदो हो। उन दौर में पीर साहिब पागार सैयद सबुकतला शाह अवल खे अंग्रेज़नि ऐं सिखनि जी साज़िशनि ख़िलाफ़ ॾाढो जोश ऐं जज़्बो हो। इहो बुज़ुर्ग ॾिसी रहियो हो त हाणे पंहिंजे वतन सिंध जो ख़ैरु कोन्हे। उन करे पंहिंजनि मुरीदनि ऐं मुअतक़दनि जी तनज़ीम साज़ी शुरू कयईं। पीर पागार संदसि ख़ानदान अंग्रेज़ हुकुमनि जे जाबरानी हुकूमत ख़िलाफ़ हमेशह सीनो साहियो ऐं आज़ादीअ जे अज़ीम मक़सद माणण जी कोशिशि कई ऐं ईअं ई हिकु अज़ीम तहरीक खे जनमु ॾिनो जेका अॻिते हली हुर तहरीक जे नाले सां मशहूरु थी। हुर लफ़्ज़ जी माना आहे आज़ाद, जो कंहिंजो ग़ुलाम या पाबंद न हुजे। तारीख़ इस्लाम में हीउ नालो क़ुर्बानी ऐं वफ़ादारी जे सिफ़तनि सां मशहूरु आहे। असुल में हीउ लक़ब हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन शख़्स खे ॾिनो हो जेको यज़ीद जे लश्कर में हो, पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ॾिसी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तरफ़ अची यज़ीद जे ख़िलाफ़ विड़ियो ऐं भाउ ऐं पुटनि समेत शहीद थी वियो। हुर तहरीक खे टिनि हिसनि में विराए सघिजे थो। हुर तहरीक जो बुनियाद हज़रत सबकुतुल्लाह शाह अवल विधो जॾहिं मशहूरु मुजाहिद सैयद अहमद शहीद 1824 ईस्वी धारे सिंध में आयो। उन वक़्तु पंजाब जी सिख हुकूमत मुस्लमाननि जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी हुई। शाह वलीउल्लाह जे फ़र्ज़ंद शाह अब्दुल अज़ीज़ ऐं संदसि ॿिनि मुरीदनि सैयद अहमद शहीद शाह इस्माइल शहीद सिखनि ख़िलाफ़ जहाद जो ऐलान कयो ऐं मुस्लमाननि खे मदद जी अपील कई। उन सिलसिले में सैयद अहमद शहीद ऐं शाह इस्माइल शहीद सिंध में आया। 24 जून 1826 ईस्वी में इहे सैयद सबकुतुल्लाह शाह पीर पागारे जे ॻोठ पहुता। पीर साहिब अंग्रेज़ हुकुमनि ऐं धाराई साम्राज्य ख़िलाफ़ सैयद अहमद ऐं शाह इस्माइल जो ॿांह ॿेली थी बीठो। खेनि रसद जो सामान ऐं मुजाहिदनि जा दस्ता मदद तौरु ॾिनई। उन्हनि मुजाहिदनि खे हुर सॼियो वियो। सैयद साहिब पंहिंजो अहल अयाल पीर साहिब पागारे जी हवेलीअ में महिमान जी हैसियत में छॾियो, जिनखे पीर साहिब निहायत इज़त एहतराम हिफ़ाज़त सां रखियो। सैयद अहमद बूलान लकुरस ते यागिस्तान पहुतो। 23 जून 1830 ईस्वीअ में हिननि मुजाहिदनि सिखनि खां पेशावर फ़तेह कयो, पर पोइ अंग्रेज़नि जी साज़िशनि सां सरहद जे मौलवियनि ऐं पठान सरदारनि लालच में अची इंतिशार पैदा कयो, जंहिं करे मुजाहिदनि खे शिकस्त मिली ऐं सैयद अहमद पंहिंजे जान निसारनि समेत 10 मई 1831 ईस्वीअ ते शहीद थी वियो। सैयद अहमद शहीद जी शहादत पीर साहिब ते गहरो असरु छॾियो। हिन हिकु जमायत ठाही जंहिंमें हर ज़ात ऐं फ़िरक़े जो माण्हू शामिल थी सघे थो। जमायत जा हेठियां 4 उसूल हुआ। पहिरियों फ़र्क़ यानी जुदा ऐं राज़दारा गिरोह, ॿियो तर्क यानी तहरीक जे रस्ते में सभु लाॻापा हलाइणु, ऐं टियों गाज़ी थियणु यानी हक़ जे राह में लड़णु, ऐं चौथों इताद अमीर लीडर जी ताबेदारी करणु। अंग्रेज़नि सिंध में पीर साईं पागारे जे ख़ानदान खे ख़ासि तौरु अख में रखियो। संदसि इनक़लाबी मुजाहिदनि ते नज़रदारी वधाई ऐं पीर साहिब जी सरगर्मियुनि ते बि चौकसी रखी वई। उन करे पीर साहिब संदसि जमायत ऐं अंग्रेज़ सरकारी जे विच में इहा छिकताण हलंदी रही। शाह जे वक़्त में हुरनि तोड़े आम जमात जो रुख़ अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ सख़्तु थियो ऐं उन जज़्बे आख़िरकार ॿी हुर तहरीक 1896 ईस्वीअ जी सूरत इख़्तियार कई। जॾहिं बादशाह ऐं पीरू वज़ीर यानी बच्चू बादशाह ऐं पीरू वज़ीर थर पारकर ज़िले जे कुझु हिसनि ते पंहिंजी आज़ाद हुकूमत जो ऐलान कयो, अंग्रेज़ सरकार हिन तहरीक खे बग़ावत करार ॾेई दॿाउ लाइ मुनज़म तौर ते कार्रवायूं शुरू कयूं। ॿी तहरीक जा अॻुवान 12 हुआ, जिन खे 12 बहरूटिया सॼियो वियो, जिन मां कुझु जा नाला ही आहिनि। पहिरियों बच्चू ख़ासकेली यानी उर्फ़ बच्चू बादशाह, पीरू वसाण उर्फ़ पीरू वज़ीर, गुल्लू मोची तगियो चांग भलो गाही, खमीस वसाण, खतलू काज़ी ऐं कलान कासाई। अंग्रेज़ सरकार हिन तहरीक खे दॿाइण लाइ अहिड़ा सख़्त तरीक़ा इस्तेमालु कया जिन अंग्रेज़नि हुकूमत ऐं उन जे आफ़ीसरनि ऐं मददगारनि जे बरख़िलाफ़ हुरनि जी दिलनि में नफ़रत जी बाहि भड़काए छॾी। अंग्रेज़ सरकार मथनि सख़्तु ॾाढ ऐं जबर करे हेठियां तरीक़ा ऐं कानून लाॻू कया। पहिरियों ॾोहियनि तौरे बेॾोहियनि जे ॻोठनि खे सारणु, ॿियूं चोपाए माल ऐं माण्हुनि खे बंदूकनि जो निशानो बणाइणु, टियों औरतनि जी बेहुरमती करणु, चौथों बिना अदालती फ़ैसिले जे संदनि ज़मीनूं ऐं मिल्कियतूं ज़ब्त करणु, पंजियों ॾंड ऐं चटियूं ॻोठनि मथां विझणु,
छो ख़ासि ट्रिब्यूनल ऐं मार्शल लॉ कोर्टूं बर्पा करे उन्हनि जे ज़रिए सवनि माण्हुनि खे मौत या क़ैद जूं ॻणियूं सज़ाऊं ॾियणु, सतों जमात जे माण्हुनि खे बिना अदालती फ़ैसिले जे लोड़नि यानी कॉन्संट्रेशन कैंप्स ऐं स्टेलमेंट्स में रखणु, ऐं अठों हिननि मां केतिरनि खे सूबे खां ॿाहिरि जलावतन करे जेलनि या ख़ासि कैंपनि में रखणु। नवों केतिरनि खे क़ौमी ॾोहारी करार ॾेई वक़्त ब वक़्त पुलिस थाणे ते हाज़िरी ॾियारणु ऐं संदनि नक़ुल हरकत लाइ हदूं मुक़ररु करणु, जिन खां ॿाहिरि हू गुज़र सफ़र लाइ बि वञी नथे सघिया। ॾहों इहो त कमाईंदड़ मर्दनि खे संदनि ज़ालनि ऐं औलादनि खां जुदा करण बैदि पोएं खे गुज़र मुआश जे इंतज़ाम करण खां सवाइ छॾे ॾियणु। 11 मकानी पुलिस अमलदारनि ऐं संदनि पटेलनि जे ख़बरनि ते सख़्तीअ जो वर्ताव इख्तियार करणु। इन्हनि कानूननि कुझु वक़्त लाइ हुरनि खे बेवस करे छॾियो। ज़ुल्म जे इन चकीअ में अटकल 40 साल पिसबा रहिया। संदनि हालतूं ख़राब थी वयूं। ॾींहं जो वक़्तु पंहिंजे गुज़र लाइ कमाईंदा हुआ त राति जो पुलिस वारनि जे घोड़नि जो गाहु आणणु, तंबेला साफ़ करणु, खेनि काठियूं पाणी मौजूदु करे ॾियण में सर्फ़ कंदा हुआ। ज़ुल्म जी इहा बाहि ॿरंदी रही तां जो सैद शाह मुर्दान शारफ़ कोट धणी अंग्रेज़नि खे मुतमिन करण जी कोशिशि कई। अंग्रेज़ हुकूमत 1994 ईस्वीअ जी महाभारी लड़ाईअ दौरान संदसि वफ़ादारी खे आज़माइण लाइ माण्हू घुरिया। पीर साहिब 500 माण्हू ॾियाना कया ऐं ॿी माली मदद बि ॾिनी। तॾहिं हुकूमत कुझु नरम रवैयो इख्तियार कयो, लोड़नि जो ख़ात्मो कयो, पर अंग्रेज़नि वरी बि संदसि गादीअ ते कड़ी नज़र रखी। होॾां पीर साहिब पागारे संदसि जमात बि अंग्रेज़नि जी धारी हुकूमत खे अंदरूनी नफ़रत सां पई ॾिठो, जिन मथनि एॾा ज़ुल्म कया हुआ। पीर साहिब पागारे जे ख़ानदान खे अंग्रेज़नि ख़िलाफ़ नफ़रत ऐं बग़ावत विरसे में मिलंदी रही। सैद शफ़क़तुल्लाह शाह ॿिए जी विलादत 13 सफ़र 1328 हिजरीअ में थी। संदसि वालिद शाह मर्दान शाह जी वफ़ात बैदि 7 रबीउल अव्वल 1339 हिजरी में 12 वड़ियनि जे नंढी वहीअ में संदसि दस्तारबंदी पीर पागारे जी हैसियत में थी। नंढे हूंदे खां सैद सानीअ जी शख़्सियत में हिकु ख़ासि इन्फ़रादियत हुई। हू आज़ाद तबे जो मालिक हो, जंहिंखे ख़ारिजी ज़ाब्तनि खां नफ़रत हुई। हू मशहूरनि खे महज़ मशवरा ॼाणंदो हो ऐं ॿियनि जूं सलाहूं जीअं जो तीअं मञण लाइ तयारु न हो। ज़ाती तौरु हू हिकु जुरातमंद, जफ़ाकश ऐं मुहकम इरादे जो मालिक हो ऐं संदसि शख़्सियत ऐं किरदार जो रूह ख़ुदि एतमादी ऐं इरादे जी मज़बूती में समायल हो। पीर साहिब जी नंढी उमिरि में तख़्त धणीअ मां केतिरनि धुरियनि फ़ाइदो वठणु पिए चाहियो। अंग्रेज़ हुकूमत जी छाड़तनि जी कोशिशि हुई त हिन नंढे ॿार खे डिॼारे ऐं धमकाए खेसि अहिड़ी दॻ लाइजे जीअं हू अंग्रेज़नि जो वफ़ादार रहे। ॿिए तरफ़ वेझनि अज़ीज़नि ऐं झूननि ख़िदमतगारनि जी इहा ख़्वाहिश हुई त पीर साहिब संदनि मर्ज़ीअ सां उथे वेहे, पर पीर साहिब पंहिंजे सिरिश्त मां आला वसफ़ूं ऐं ख़ूबियूं खणी आयो हो। कोल जो पको संदसि इरादो हिमालय जबल वांगुरु मज़बूत हुआ। पीर साहिब जे ख़ुददार तबियत ऐं मुहकम इरादे संदसि केतिरनि अज़ीज़नि अंग्रेज़नि ऐं संदनि छाड़तनि खे फ़िक्र में विझी छॾियो। पीर साहिब जे ख़िलाफ़ अंग्रेज़नि सां गॾु संदसि कुझु माइट बि ॿिट थी विया। पीर साहिब ते सख़्त नज़र रखी वई। अंग्रेज़ सरकार संदसि ख़िलाफ़ क़दम खणण लाइ वजत आणींदी रही। हिननि पीर साहिब खे कूड़नि केसनि में फासायो, संदसि अज़ीज़नि मां कूड़ा फरियादी ऐं शाहिद पैदा कराए, पीर जे ॻोठ ते पुलिस खां छापो हणाए खेसि गिरफ़्तार करायो ऐं हिन जे मुथांसि मुख़्तलिफ़ केस मड़े सखर में केस हलायो वियो। पीर साहिब तरफ़ां मोहम्मद अली जना वकालत कई, जेको बम्बईअ खां सखर केस विढ़ण लाइ ईंदो हो। डॉक्टर नबीबख्श खान बलोच लिखे थो त जना साहिब खे राज़ तौरु ॿुधायो वियो त हुकूमत कंहिं बि हालत में पीर साहिब खे न छॾींदी। उन जे करे हू संदसि वकालत न करे, पर जना न मुड़ियो, कोर्ट में आयो, मगर जज तरफ़ां थींदड़ ज़ियादतनि ते एहतजाज करे वरितल फ़ी पीर साहिब खे वापसि करे हलियो वियो। हुकूमत हथ ठोकिया केस साबित करे 28 अगस्त 1930 ईस्वी ते पीर साहिब खे 8 सालनि जी सज़ा ॾेई सिंध खां ॿाहिरि मोकिले छॾियो। उन सज़ा वारे अरसे में पीर साहिब खे हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ जेलनि में रखियो वियो। जेलनि जे माहौल ज़िंदगीअ ते मथसि घणो असरु छॾियो। जेल में पीर साहिब पंहिंजनि वॾनि जी तालीमात खे सम्झण जी कोशिशि कई। रत्नागिरी जेल में सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे मलफ़ूज़ात जो गहरो मुतालो कयईं। उन खां सवाइ हिंदुस्तान जे सियासत खे बि सम्झण जी कोशिशि कयईं। केतिरनि कांग्रेसी इनक़लाबी लीडरनि सां गॾिजाणियूं ऐं ख़यालनि जी ॾे वठि कयईं। पीर साहिब पागारे जो ख़ानदान सिंध जे रहवासियुनि लाइ हिकु आला ऐं इज़त वारो मक़ाम रखंदड़ हो। पीर साहिब जी गिरफ़्तारी ऐं जेल वञण ते सिंध वासियुनि खे सख़्तु सदमो रसियो। उन वक़्तु इख़बार अल वहीद पीर साहिब जे आज़ादी लाइ एडवर्टाइज़ लिखियो। जॾहिं पीर साहिब जेल जी सज़ा काटे सिंध पहुतो त संदसि दिलि ते अंग्रेज़नि जी ख़राब रवैश गहरा असर छॾिया ऐं हू अंग्रेज़नि जो सख़्तु दुश्मन ऐं क़ौम जो भरझलो थी बीठो। पीर साहिब जो कौल हो त ज़ुल्म ख़िलाफ़ कंधु न खणणु ऐं सुर झुकाइणु ख़ुदि ज़ुल्म जो साथ ॾियणु बराबरि आहे।
सिंध में वापसि अचण बाद पीर साहिब पहिरीं मुरीदनि जी इस्लाह ऐं तरबियत ॾांहुं ध्यानु ॾिनो। खेनि हुकुम ॾिनाई त मर्द नशो न कनि, औरतूं आज जूं चूड़ियूं न पाइनि। हुकुम ते अमल शुरू थी वियो। मवालियनि तमाकु पीअण तुर्क करे ॾंडा कुंडा भञी ऐं साड़े छॾिया। औरतुनि चूड़ियूं भञी छॾियूं। उन बाद पीर साहिब सांगण भरिसां करंग बंगले में रहणु लॻो। हिते गाज़ियुनि जे जमायत तयारु करण लाइ मुरीद खे हुकुम कयाईं। जेके गाज़ियुनि जी सिफ़ में शामिलु थियणु चाहिनि से पंहिंजा नाला लिखाइनि। गाज़ियुनि जी लिस्टूं तयारु थी पहुतियूं। पीर साहिब गाज़ियुनि जो मुआइनो कयो। गाज़ियुनि जा टोला अंदरूनी तौरु जमायत जी इस्लाह ऐं तरबियत सां हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु थींदा हुआ। पीर साहिब जमायत खे हुकुम ॾिनो त को बि माण्हू विलायती कपिड़ो न पाए ऐं पंहिंजे मुल्क जो उणियल कपिड़ो पाए। हिंदू मुस्लमान पाण में फ़साद न कनि। खेनि गऊ कोस खां परहेज़ जो बि हुकुम ॾिनो वियो। पीर साहिब जो सियासी लाड़ो कांग्रेस तरफ़ हो। उन करे पीर साहिब पंहिंजी जमायत खे जेकी हुकुम ॾिना हुआ तिन में नशो न करणु, विलायती कपिड़े जी बाइकाट, हिंदू मुस्लिम इत्तेहाद जा नुक़्ता शामिल हुआ। साईं जी एम सैद लिखियो आहे त असांजी तरफ़ां पीर साहिब खे जॾहिं मुस्लिम लीग में शामिलु थियण लाइ अर्ज़ु कयो वियो त शिदत सां इनकार कंदे चयाईं त हीअ अंग्रेज़नि जे ग़ुलामनि जी जमायत आहे, उन में आउं हरगिज़ शामिलु न थींदुसि। डिपलाई साहिब बि लिखियो आहे त मुस्लिम लीग जे सरबराह जी हैसियत में साईं जी एम सैद पीर साहिब सां मिलियो ऐं खेनि मुस्लिम लीग में शामिलु थियण लाइ पेशकश कई। पीर साहिब जी एम सैद खे चयो त जेका जमायत सभु कुझु अंग्रेज़नि जे मशवरा जंहिंमें समूरा सर ख़ान बहादुर वॾेरा सेठियूं हुजनि, इहा जमायत आज़ादी जी दावा कीअं करे सघे थी। साईं कई दलील ॾिना पर पीर साहिब चयो विहण लाइ अमीं हूंदऊं ऐं फतेह वक़्तु वाॻू हुननि जे हथ में हूंदियूं। जीअं अंग्रेज़नि जा अज़ली ग़ुलाम हूंदा, अव्हां खे खीर मां मख वांगुरु कढी फिटो कंदा, अमीं पिया ॾुखनि ॾोड़ापनि वारा किताब कढंदा। गाज़ियुनि जूं रिपोर्टूं सरकार ऐं सियासी जमायतनि ताईं पहुचंदियूं रहियूं। विलायती कपिड़े पाइण ख़िलाफ़ निकितल हुकुमनि खां पोइ हुकूमत जी सॼी मशीनरी तहरीक में अची वई। हिकु CID आफ़ीसर पीर साहिब खे अची चयो त सरकार खे तव्हांजो इहो तरीक़ो पसंदि न आहे जंहिं मूजिबि अमन अमान में ख़लल विझण जो सोचियो वियो आहे। पीर साहिब खेसि चयो त अमन अमान में ख़लल विझण जा असीं ख़्वाहा न आहियूं। बाक़ी असां सां को छेड़छाड़ कंदो त अहिंसा जूं ॿकिरियूं असीं बि न आहियूं। असीं कंहिंजी पसंदि या नापसंदि सां ॿधल न आहियूं। अंग्रेज़ 7 समुंड पार करे असांजे मुल्क में मनमानियूं करे रहिया आहिनि। उन करे असांखे पंहिंजे मुल्क में जीअं मुनासिबु लॻंदो कंदासूं। पीर साहिब कांग्रेस जो सहकारी हो। पीर ऑल इंडिया सियासत जूं पेशकशूं ठुकराईंदे चयाईं त हर कंहिं जे कमु करण जो तरीक़ो पंहिंजो आहे। असांखे मुख़्तलिफ़ जमातनि जे केतिरनि ॻाल्हियुनि ऐं अमली तरीक़े सां इख़्तिलाफ़ आहे। पीर साहिब मुजाहिदनि खे वतन जी आज़ादी जो दर्सु ॾिनो ऐं खेनि अंग्रेज़ साम्राज्य जे चालनि खां वाक़ुफ़ु कयो ऐं खेनि सम्झायो त वतन या कफ़न ऐं ग़ुलामी न खपे। मुल्क में उन वक़्तु मस्जिद मंज़िलगाह वारो तनाज़ो शुरू थी चुको हो ऐं हिंदुनि ऐं मुस्लमाननि में छिकताण वधी वई हुई। सरकारी आफ़ीसरनि हिकु साज़िश तयारु कराई। पीर साहिब जे ॻोठ में रहंदड़ हिंदुनि ते हमले लाइ तयारियूं करायूं। इहा ख़बर पीर साहिब खे पई त गाज़ियुनि खे हुकुम कयईं त हिंदुनि जी हिफ़ाज़त कई वञे। पीर साहिब जे गाज़ियुनि ताक़त जो अहिड़ो मुज़ाहिरो कयो जो हमले आवर हमले जी हिमत ई न करे सघिया। हिंदुनि उन साराह जोॻे कारनामे जो इतरा सखर जे कलेक्टर खे ॾिनो। अहिड़ियूं ताड़ूं मथे हुकूमत खे बि कयूं। अहिड़ीअ रीति हुकूमत जी इहा स्कीम नाकाम वई ऐं गाज़ियुनि जी भर्तीअ ते पाबंदी लॻाई। हुकूमत तरफ़ां हिकु ॿी हिकमत अमली सोची वई। सखर जे पारसी कलेक्टर जंहिंजी मादरी ज़बान गुजराती हुई, उन पीर साहिब खे पैगाम मोकिलियो त हिंदुनि जी जान बचाए अमन क़ाइमु करण में तव्हां जेको किरदारु अदा कयो आहे, उन खां ख़ुशि थी सरकार तव्हां लाइ हिकु तलवार ऐं बंदूक इनाम तौरु ॾियणु ऐं अव्हां खे ख़िताब ॾियण जी सिफ़ारिश मंज़ूरु कई आहे। उन ते पीर साहिब कलेक्टर खे जवाबु मोकिलियो त हथियार असां वटि मौजूदु आहिनि ऐं पीर पगार जो ख़ानदानी ख़िताब असां लाइ काफ़ी आहे। पीर साहिब जो इहो जवाबु ॿुधी कलेक्टर चवाए मोकिलियो त पीर साहिब जिन वॾी ग़लती था कनि, हुकूमत संदन इनकार खे शक जी निगाह सां ॾिसंदी। अंग्रेज़ सरकार जॾहिं पंहिंजो हर हुरबो नाकाम ॾिठो त पोइ ज़ुल्म ऐं ॾाढ ते लही आई। पुलिस ऑफिसरनि मुअरफ़त पीर साहिब जे समूरनि बुर्जस्टनि मुरीदनि ख़िलाफ़ काग़ज़ी कार्रवायूं शुरू कयूं। पीर साहिब सांगड़ लॻ ग्रंक बंगले खे पंहिंजो मर्कज़ बणायो ऐं बुर्जिस्तान माण्हुनि खे सिपाहियाना ज़िंदगीअ जी तरबियत ॾेई खेनि पूरीअ तरह आज़मायो। अंग्रेज़नि ख़िलाफ़ सॼी जमायत में आम तरह ऐं गाज़ियुनि ऐं अॻुवाणनि में ख़ासि तरह नफ़रत जो जज़्बो पैदा थी चुको हो। ॿी तरफ़ अंग्रेज़ हुकूमत बि पीर साहिब खे ज़हनी तौरु बाग़ी तस्लीम करे चुकी हुई ऐं उन कंहिं बि रीति टकराव में अची पीर साहिब खे गिरफ़्त में आणणु थे चाहियो। उन मक़सद लाइ हिननि हेठियां तरीक़ा अख़्तियार कया। पहिरियों त हर क़िस्म जे ॾोह खे बिना जांच जूच जे हुरन ॾांहुं मनसूब करे ख़ासि बुर्जतन माण्हुनि जी गिरफ़्तारी लाइ रिकॉर्ड ठाहिया विया। ॿियूं जेके नंढनि वॾनि हुरन लाइ हद जी पुलिस थाणनि ते हफ़्तेवार हाज़िरियूं मुक़ररु कयूं वयूं। इहा हाज़िरी किन जे लाइ हफ़्ते में 1 दफ़ो, किन लाइ हफ़्ते में 3 दफ़ा त किन लाइ रोज़ानो मुक़ररु कई वई।
टियों पीर साहिब जे गरंक वारे मिंगले ते चौकसीअ लाइ पुलिस जो मुख़्तसिर अमलो मुक़ररु कयो वियो। हुकूमत तरफ़ां हुननि लाइ ॿी मुसीबत इहा आम कई वई त ओसे पासे जी हर चोरी ऐं धाड़े जो इल्ज़ाम मथनि लॻाए खेनि जेलनि में बंदि कयो पिए वियो। उन वक़्तु जोधपुर ऐं जैसलमेर मां आम धाड़ियल सरहद टुपी थर पार्क जे माण्हुनि खे लुटींदा हुआ, पर उन जो इल्ज़ाम बि हुरनि ते मुड़ियो वेंदो हो। हुरनि जे थाणनि ते हाज़िरी ख़िलाफ़ पीर साहिब अंग्रेज़ हुकूमत वटि सख़्तु एहतजाज कयो ऐं चयो त जेको शख़्स 10 मील पंधु करे थाणे ते पहुचंदो, इहो पंहिंजे ॿारनि बचनि लाइ कहिड़े वक़्तु पोड़ियो कंदो ऐं संदसि बचनि जी परवरिश कीअं थी सघंदी। अहिड़े मज़बूत दलील खे ॿुधण जे बावजूदि पुलिस उबतो क़दम खयो, जिन जी हाज़िरी हफ़्ते में 1 या 2 दफ़ा हुई, तिन जी बि रोज़ानो हाज़िरी मुक़ररु कई वई। सिंध असेंबली जे 29 नवंबर 1940 ईस्वी वारे इजलास में तालके सांगड़ जे रवासियुनि जे रोज़ानो थाणनि ते हाज़िरी, संदनि ॿारनि बचनि जे मुस्तक़बिल वारनि मसइलनि ते बहस मुबाहिसो बि थियो, पर वरियो कुझु बि न। पीर साहिब हुकूमत जे ज़िद ऐं नाइंसाफ़ीअ खां तंग थी जमात जे कुझु चूंड माण्हुनि खे चयो त अमीर रूपोश थी वञो ऐं हाज़िरी लाइ थाणनि ते हरगिज़ न वञो। उहे चूंड फ़क़ीर रूपोश थी विया। हुकूमत तरफ़ां पीर साहिब ते ज़ोर रखियो वियो त इहे माण्हू पैदा कया वञनि। पीर साहिब खेनि चयो त सरकार पाण वञी उहे माण्हू ॻोल्हे हथु करे। अंग्रेज़ सरकार जा हिन मामले बाबति मुक़ररु सरकारी कामोरा पीर साहिब संदसि फ़क़ीरनि ख़िलाफ़ हर क़िस्म जूं रिपोर्टूं मोकिलींदा रहिया। पुलिस हुरनि खे नोटिफाइड क्रिमिनल ट्राइब्स करार ॾेई छॾियो। उन रीति पीर साहिब ऐं संदसि मुरीदनि ख़िलाफ़ केतिरियूं रिपोर्टूं हुकूमत वटि जमा थींदियूं रहियूं। आख़िर 1941 ईस्वीअ में पीर साहिब खे गरंक बंगले तां नज़रबंदीअ लाइ कराची आंदो वियो। सिंध जी उन वक़्तु वज़ीर आज़म सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह पीर साहिब खे चयो त अव्हां जूं मौजूदा सरगर्मियूं जहिड़ोका गाज़ियुनि जी भर्ती हुकूमत खे सख़्तु नागवार गुज़रनि थी ऐं उन्हनि सां सिंध में अमन अमान जो ख़तरो वधी वियो आहे। उन करे तव्हांखे कराची में रहणो पवंदो। पीर साहिब खे जवाबु ॾिनो त छा मुस्लिम लीग पंहिंजो नेशनल कार्ड न ठाहियो आहे, छा कांग्रेस पंहिंजा वॉलंटियर जथा न ठाहिया आहिनि, या राष्ट्रीय शिवक सिंह वारनि पंहिंजा दल न ठाहिया आहिनि। छा उन्हनि सभिनी जो मक़सदु वतन जी आज़ादी न आहे? जेकॾहिं रुॻो मूं ई जुर्म कयो आहे त मूंखे ज़बानी न तहरीरी हुकुम ॾियो, ॿी सूरत में मां महिमान तौरु रहण जो पाबंद न आहियां। पीर साहिब खे तहरीरी हुकुम न मिलियो। उन करे 2-3 ॾींहंनि खां पोइ पीर साहिब कराची वारे बंगले खां कार ज़रिए सांगड़ अची पहुतो। गरंक पहुची गाज़ियुनि खे ख़ासि हिदायतूं ॾिनई त जेकॾहिं मामिलो बिगड़जी वञे त बाक़ाइदे मुनज़म थी असांजे हिदायतनि मुताबिक़ कार्रवायूं कजो ऐं पंहिंजी जदोजहद तेज़ कजो। अहिड़ी क़िस्म जूं हिदायतूं ॾेई पीर साहिब पीर जे ॻोठु पहुतो। उते ख़ासि माण्हुनि सां मुलाक़ात करे सुबुह सवेरे दरगाह शरीफ़ जे रस्ते केटीअ लाइ रवानो थियो त शहर खां अधु मील पंध ते मुसलह पुलिस जूं 5 ट्रकूं ऐं घोड़े सवार पुलिस, जंहिंजी क़यादत थर पार्क जा डिप्टी सुप्रीडेंट पुलिस ऐं खैरपुर रियासत जो वॾो वज़ीर सैयद एजाज़ शाह करे रहिया हुआ ऐं केस गिरफ़्तार करण लाइ बीठा हुआ। पीर साहिब खे गवर्नर जो हुकुम पेश कयो वियो, जंहिंमें ॼाणायल हो त तव्हां कराची जी हद में अची रहो। पीर साहिब खे कराची आंदो वियो। 4 ॾींहंनि खां पोइ खेसि डिफेंस ऑफ इंडिया एक्ट हेठि गिरफ़्तार करे लाहौर मेल ज़रिए लाहौर आंदो वियो, जितां खेसि हिंदुस्तान मोकिलियो वियो। उन दौरान खेसि जबलपुर, सिवनी ऐं नागपुर जे जेलनि में रखियो वियो ऐं संदसि ख़िलाफ़ बग़ावत जे मुक़दमे जो मवाद गॾु करणु शुरू कयो वियो। पीर साहिब जे गिरफ़्तारी जी ख़बर जॾहिं हुरनि खे पहुती त हिननि मुनज़िम तरीक़े सां अंग्रेज़ हुकूमत ख़िलाफ़ गोरिला जंग शुरू करे छॾी, जंहिं 3 हुर तहरीक जी सूरत इख़्तियार कई। हिन तहरीक अंग्रेज़ हुकूमत खे लोॾे छॾियो। सरकार हुर तहरीक खे दॿाइण लाइ 20 मार्च 1972 ईस्वी ते सिंध असेंबलीअ मां हुर एक्ट पास करायो, जंहिंखे 10 अप्रैल 1972 ईस्वी ते गवर्नर मंज़ूर कयो। हुर एक्ट हेठि समूरनि हुरनि खे दहशतगर्द, धाड़ियल ऐं ॾोहारी करार ॾिनो वियो ऐं हुकुम कढियो वियो त हुरनि जो जाइदादूं ऐं मिल्कियतूं तबाह ऐं ज़ब्त कयूं वञनि ऐं खेनि ॾिसंदे ई गोली हई वञे। आर्डर मिलंदे ई पुलिस ऐं मिलिट्रीअ ज़ुल्म जी बाहि ॿारे ॾिनी। हुर त छा पर हुरनि जी ओड़े पाड़े खे बि न छॾियऊं। सखर ऐं केटीअ जे विच में ॻोठ मियाण जे रहाकू पर अमन माण्हुनि ते अंग्रेज़ मिलिट्रीअ बंदनि जी अंधाधुंध फायरिंग शुरू कई ऐं बाहि ॿारींदड़ ॾंडा बम उछलाया विया। ओचितो पुठियां गाज़ी मुजाद जेके रिंदनि जे ॻोठ में रहियल हुआ मिलिट्रीअ ते अची कड़किया। गाज़ियुनि जो तइदादु 40 हो, जिन में केतिरियूं औरतूं बि शामिल हुयूं। गाज़ियुनि जो भरपूर हमिलो करे 100 खनि मिलिट्रीअ वारा मारे विधा, केतिरा ई ज़ख़्मी कया ऐं ॿिया उथा बारूद ऐं हथियार छॾे भॼी विया। अंग्रेज़ मिलिट्रीअ हुरनि मुरीदनि ऐं अणियल लाॻापियल माण्हुनि ते हमला शुरू करे ॾिना। नतीजे तौरु हुरनि तंग आमद बे जंग आमद वारी पॉलिसी इख़्तियार कई ऐं हिननि गोरिला कार्रवायूं शुरू करे ॾिनियूं। हिननि सांगड़ वेझो मुखी ॿेले खे पंहिंजो